चरागों से ना पूछो बाकी तेल कितना है, जिंदगी से ना पूछो बाकी खेल कितना है। पूछो उस कब्र में सोए हुए इंसान से, जिंदगी में अच्छे अमल ना हो तो कब्र में चैन कितना है। करमपुर जे बीमार नीगर शाया नसीराणी जे इलाज लाइ अॼु ॿिए ॾींहं बि करमपुर शहर में समाजी शहरी साफ़ी अॻवान डॉक्टर शबीर अहमद आयो, सेठ दुरूलाल बालाणी, मामू शबीर शेख, निर्मलदास मनाण, गुलाम यासीन जाफरी, शाहिद हुसैन नसीराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में चंदा मुहिम हलाई वई। चंदा मुहिम जे ॿिए ॾींहं ते शहर जे हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि बीमार नीगर जे इलाज लाइ 47,379 रुपयनि जी मदद कई, जेका रक़म नीगर जी नानी ऐं वालिद गुलाम शबीर नसीराणी जे हवाले कई वई। असां माण्हू न माराया, असां टावर न केराया, असां के तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठो खामी। असां को रूस खे टोड़ियो, असां को रूम खे ॿोड़ियो, ख़तातन खे त सम्झायो, हथन सां मुल्क जन जोड़ियो। अस्सलाम वालेकुम। जीना के बखूबी याद आई है तो करमपुर रवासी नीगर शाया नसीराणी गुर्दन जी तकलीफ़ सबब काफ़ी ॾींहंनि खां बिस्तर ते पियल आहे। उन हवाले सां जेके करमपुर जा असांजा समाजी शहरी ऐं साफ़ी अॻवान आहिनि, ख़ासि तौर ते असांजो समाजी अॻवान आहे सेठ दुरूलाल बालाणी, डॉक्टर शबीर अहमद आयो, शाहिद हुसैन नसीराणी, मामू शबीर शेख, सिंगारी नसीराणी, जावेद उस्मान बिराणी, ॿिया जेके जुमिले जेके असांजा दोस्त आहिनि उहे काल खां वठी जेको आहे त गॾु आहे। चंदा मुहिम नीगर जे इलाज जे हवाले सां जेके असां चंदा मुहिम शुरू कई, कल्ह बि उहा चंदा मुहिम जारी रही ऐं अॼु बि जेको शहर जो कुझु हिसो रहियल हुयो चंदा मुहिम जे लाइ, अॼु उनखे असां जेको आहे मुकमल कयोसीं। ऐं कल्ह वारी ऐं अॼोकी जेकी चंदा मुहिम में नीगर जे इलाज लाइ रक़म गॾु कई, उहा रक़म हुई 1,11,000। मां पंहिंजे दोस्तनि जेके समाजी दोस्त असां सां गॾु हुया, मां उनखे ख़राज तहसीन पेश कयां थो, मुबारकबाद पेश कयां थो, जेके कल्ह खां वठी दोस्त इन तकलीफ़ में असां सां गॾु रहिया ऐं चंदो कयूं इन नीगर जे लाइ, इन सोच सां त अल्लाह पाक इन नीगर खे जेको आहे त सिहत कामिला अता फरमाए। महिरबानी। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। न को कूफी न को शामी, हुसैनी सोच जा हामी, असांजे लाइ नाज़रीन वक़्तु जेके बीमार नीगर आहे शाया नसीराणी, उनजे घर अॻियां बीठा आहियूं, उनजे अङण ते बीठा आहियूं, जेकी अॼु चंदा मुहिम असां हलाईसीं ॿिए ॾींहं, जेकी अॼु ॿिए ॾींहं ते 47,379 रुपया रक़म थी नीगर जे इलाज जे हवाले सां शहरनि असांजी मदद कई। उहा असां रक़म जेको आहे बाहिफ़ाज़त नीगर जे वालिद गुलाम शबीर नसीराणी ऐं उनजी नानी खे जेको आहे त बाय हैंड रक़म ॾिनीसीं। असीं हिन मौक़े ते जेको आहे त करमपुर शहर इलाइक़े ऐं जेके ॾूराइनि शहरनि जी आवाम आहे, इंसानियत जो दर्द रखंदड़ आवाम आहे, उनखे अपील कंदासीं त हीअ जेको नीगर आहे शाया नसीराणी, उहो गुर्दनि जी तकलीफ़ सबबु ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठल आहे। असां हिकु दफ़ो ॿीहर इंसानियत जो दर्द रखंदड़ माण्हुनि खे अपील कंदासीं त अॻिते अचो, हिन नीगर जी जे इलाज जे लाइ मदद कयो त जीअं नीगर जी ज़िंदगी बची सघे। कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असांजो ॾोह कहिड़ो आहे। छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साहु, न रहंदी संगत न रहंदो चाह, उहा पोख का आहे जेका कमु अचे क़यामत में।